नौशर फिरोज़ मां के अपडेट कंदालू। रिपोर्ट कर रहा है रिजवान अली जुमानी। GDA अगवान NPP चेयरमैन साबिक वफाकी वज़ीर रईस गुलाम मुर्तज़ा खान जतोई और NPP सिंध के सदर साबिक सूबाई वज़ीर रईस मसरूर खान जतोई 12 जुलाई ते नौशर फिरोज़ ETC जी अदालत में पहुंची विया। 6 केसनि जी ॿुधणी रखियल हुई। इलेक्शन के केस जी 29 तारीख़ रखी वई, जॾहिं त कोर्ट ॿाहिरां पुलिस जा वॾा दस्ता मौजूद हुआ। अदालत सगोरी इलेक्शन मामले केस की ॿुधणी में जतोई भाइरनि ते फर्द जुर्म लागू करे छॾियो, जॾहिं त हिकु केस में 31 तारीख़ रखी वई ऐं 4 चयनि केसनि जी 16 तारीख़ रखी छॾी। केसनि जी पैरवी कंदड़ बैरिस्टर इरशाद खान जतोई, गुलज़ार अली आलिमानी, अब्दुल्ला खान कोराई, मंसूर अली जतोई, रिजवान अली चंड, मोहम्मद अली भुट्टो ऐं ॿिया वकला करे रहिया हुआ। जतोई भाइर वापसी ॻोठ नवां जतोई मुर्तज़ा हाउस पहुता। तक जी अवाम साणनि ऐं GDA NPP अगवान रईस शाहनवाज़ खान जतोई सां मुलाक़ातूं कयूं। उन मौक़े ते रईस शकील अहमद खान जलबाणी, मियाँ इलाही बख्श पीरज़ादो, साफ़ी रिजवान अली जुमानी ऐं ॿिया केतिरा ई पार्टी वर्कर मौजूद हुआ।